बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, जेके न्यूज़ जी रमज़ान स्पेशल ट्रांसमिशन में भलीकार। माह रमज़ान पंहिंजी रहमतुनि बरकतुनि सां जारी सारी आहे। रमज़ान में रोज़ो जेको असां मुस्लमान मर्द ऐं औरत जे मथां फ़र्ज़ु आहे, इन रोज़े में असां उन सवाब में शरीक थियूं था। उहो सवाब हासिलु करण जी भरपूर कोशिशि त ज़रूरु कयूं था, पर उन रोज़े सां जेको असांजो तज़किया नफ़्स थियणो आहे, त छा असां उन पंहिंजे नफ़्स जो तज़किया करे सघिया आहियूं, पंहिंजे नफ़्स खे मुकमिल पाक साफ़ ऐं शफ़ाफ़ बणाए सघिया आहियूं। अगरि नथा बणाए सघूं, उनजा कहिड़ा सबब आहिनि। इन मौज़ू ते गुफ़्तगू करण लाइ अॼु असां पंहिंजे स्टूडियो में दावत ॾिना आहियूं मौलवी ग़ुलाम रसूल सूमरो साहिब जन खे। ऐं अस्सलाम वालेकुम साईं। तज़किया नफ़्स ते जेको आहे तव्हां पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कयो त रोज़े जो जेको तज़किया नफ़्स जो तालुक़ु आहे, त असां रोज़ा त रखूं था, पर असांजे नफ़्स जो जेको तज़किया थियणु घुरिजे, जेके असां में उहा शफ़ाफ़ियत अचणु घुरिजे, उहा नथी अचे। उनजो सबबु छा आहे? अऊज़ु बिल्लाहि समील अलीम मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस सियाम कमा कुतिबा अलल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून। सदक़ल्लाहु मौलाना अज़ीम। सूरह बकरा आयत नंबर 183, जंहिंमें अल्लाह ताला इरशाद थो फरमाए, ए ईमान वारो, तव्हांजे मथां रोज़ा लिखिया विया जीअं तव्हां खां अॻियनि ते लिखिया विया, यकीनन तव्हां मुतक़ी थींदव। हाणे हिते अल्लाह ताला जेका रोज़े जी तकलीफ़ आहे, रोज़े जो जेको ॾुखियो ॾींहुं गुज़रे थो, गर्मी वारो आहे या सर्दी वारो, रात जो उथण वारो मरहलो आहे, उन्ही खे अल्लाह ताला हिकु महबूबाना अंदाज़ सां बयानु कयो आहे। जेकॾहिं कंहिंजे मथां का शइ चई वेंदी आहे त बाबा हे फ़र्ज़ु थी, लाज़िम थी, त तूं कर, त उहा उनखे ॾुखी शइ लॻंदी आहे। इमाम जाफ़र सादिक रहमतुल्लाह अलैह जो कौल आहे इन आयत मुबारका जे मुतालिक़, त जॾहिं अल्लाह ताला असांखे इहो फरमायो, या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस सियाम, तव्हां ते लिखिया विया आहिनि। पहिरियों त रोज़े जी जेका तकलीफ़, हिकु महीनो त का ॻाल्हि ई न आहे, पर जेकॾहिं अल्लाह ताला इहो हुकुम करे आहे सॼी उमिरि तव्हां रोज़ा रखो, तॾहिं बि अल्लाह जो अहसान असां नथा भुलाए सघूं। छो त हुन महबूबाने अंदाज़ सां चयो अथई, मां तव्हां ते लिखियो आहे। जीअं मौलाना रूमी रहमतुल्लाह अलैह जो कौल आहे, मियाँ ने आशिकां माशूक रमज़ेस किरामन कातिबीरा हम ख़बर नेस। आशिक ऐं माशूक जे विच ते हिकु अहिड़ी रमज़ हूंदी आहे जो किरामन कातिबीन खे बि ख़बर न आहे हूंदी। हाणे हिते अल्लाह ताला असांखे थो फरमाए त रोज़ा इन जे करे रखिया आहिनि, तव्हांजे मथां लिखिया विया आहिनि, तव्हां खां अॻियनि ते बि हुया, मथां तव्हां सम्झो त इन में तव्हां ई अचो था, तव्हां ई शामिलु थियो था। वजह कहिड़ी, सबबु कहिड़ो, त अल्लाह ताला ॿुधायो तव्हां बची पवंदव। लअल्लकुम तत्तक़ून, यकीनन तव्हां मुतक़ी थींदव। हाणे हिते पंहिंजी उमिरि मुताबिक़ कंहिंजी 30 साल आहे, कंहिंजी 40 साल आहे, कंहिंजी 50 साल आहे, रोज़ा रखंदो अचे थो पियो। बुलूगत वारी हद खां शुरू थिए थी, जॾहिं उनजे मथां रोज़े जी फ़र्ज़ियत रखंदो अचे थो पियो, पर साॻी हालत हुनजी लॻी पई आहे। तव्हांजे सवाल जो इहो ई मक़सदु हुयो त उहा वजह छा आहे, सबबु छा आहे। हाणे हिते असांखे तवजो जी ज़रूरत आहे त रोज़ो जॾहिं असां रखूं था पिया, जीअं ख़ुदा जो हुकुम आहे, अतिमुस सियाम इलल लैल, रोज़नि खे पूरो कयो राति ताईं। उहो राति ताईं असां बाख फुटण खां राति ताईं असां पूरो कयूं था। फ़िक़े हनफिया वारा पंहिंजे टाइम मुताबिक़, फ़िक़े जाफ़रिया वारा पंहिंजे टाइम मुताबिक़ पूरो बि कयूं, पोइ बि असांखे तक़वा न मिली, परहेज़गारी न मिली। वजह कहिड़ी, सबबु कहिड़ो, त इन अल्लाह जे हुकुम ते, अल्लाह जी हुकुम ते जेके बि शयूं असांजे मथां माकूलात मशरूबात में हिलाल हुयूं, उहे असां तरक कयूंसीं, छॾे ॾिनियूंसीं। हाणे जेका शइ अॻ में असां ते हराम आहे, कूड़ उहो असां ते अॻ में हराम आहे, चुगली उहा असां ते अॻ में हराम आहे, हराम माल खाइणु उहो असां ते अॻ में हराम आहे, व्याज रिश्वत वग़ैरह वग़ैरह, उहे सभु शयूं जेके हराम आहिनि उन्हनि खे तरक न आहियूं कंदा, हिलाल शयुनि खे तरक करे छॾींदा आहियूं। पोइ हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जेको फरमान, मल्लम यद क़ौल ज़ूर वल अमल फ़लैस लिल्लाहि हाजतुन ऐं यद तआमहु व शराबहु, जे कूड़ियूं ॻाल्हियूं, कूड़ा अमल न छॾिया,
पोइ अल्लाह खे बि उन जी ज़रूरत न आहे त उहो पंहिंजे खाइण ऐं पीअण खे छॾे ॾिए। यानी हिते अलाह ताला असां खां हिकिड़ो तजर्बो कराए थो पियो, तव्हां मुंहिंजे चवण ते अची करे हिलाल शयूं तव्हां तर्क करे सघो था पिया, जंहिंजो को एॾो जानी नुक़सानु बि न आहे, सही। कंहिं ॿिए इंसान खे नुक़सानु बि नथो पहुची सघे। पर कूड़ ॻाल्हाइण सां ॿिए इंसान खे नुक़सानु पहुची वेंदो आहे, धोखे करण सां ॿिए इंसान खे नुक़सानु पहुची वेंदो आहे, रिश्वत खाइण सां, वठण सां, ॾियण सां किलाहुमा फिन्नार, ॿई जहनुमी थी वेंदा आहिनि। हाणे उन्हनि सां जंहिंसां असांजी दुनिया बि ख़राबु थिए थी, उक़बा बि ख़राबु थिए थी पई, उन्हनि शयुनि खे असां तर्क नथा कयूं ऐं असां हिलाल शइ खे तर्क था कयूं, पोइ रिज़ल्ट कहिड़ो निकिरे थो, नतीजो कहिड़ो निकिरे थो, त असांजी हालति उहा ई लॻी पई आहे, सवाइ बुख ऐं हुनजे कुझु बि असांखे नथो मिले। इहा ई सबबु आहे, इहो ई वजह आहे। इन सां असांखे तक़वा हासिलु नथी थिए, जेकॾहिं असां हिन शइ ते अमल कंदासीं त असांखे तक़वा हासिलु तॾहिं थींदी त क़ुर पाक जी जेके आयात मुबारका आहिनि उहा सिर्फ़ु की असांखे अहकामात जे लाइ त न आहिनि न। सही। जीअं रमज़ान जे रोज़े जो हुकुम आहे, या निमाज़ जो हुकुम आहे, या हज जो हुकुम आहे, या ज़कात जो हुकुम आहे, या जिहाद जो हुकुम आहे। इन खां अलावा अल्लाह ताला असांखे मुआशिरे में उथण वेहण जो हुकुम बि ॾिनो आहे। के शयूं अहिड़ियूं आहिनि बुरियूं जिन जूं अल्लाह ताला असांजे मथां मनियात जे लाइ ज़ोर विधो आहे, तव्हां इन्हनि शयुनि खे तर्क कयो। हाणे कूड़ आहे जंहिंखे असां मुस्लमान कुझु बि न आहियूं सम्झंदा, ऐं असांजे ख़ुशूसन मुल्क में त कूड़ जी त हिकु अहिड़ी फैक्ट्रियूं हली रहियूं आहिनि, उहो त असां ईअं था चऊं त जेकॾहिं असां हुकुमरान आहियूं त रहीअ सां कूड़ ॻाल्हायूं, पीउ माउ त औलाद सां कूड़ ॻाल्हायूं, औलादूं त पीउ माउ सां कूड़ ॻाल्हायूं। यानी इहो असांखे कूड़ का ॻाल्हि सम्झ में ई नथी अचे त कोई इहो गुनाह बि आहे। पर अल्लाह ताला जे तरफ़ां एतिरो सूरे आल इमरान में जेको इरशाद फरमायल आहे, लानत अल्लाही अलल काज़िबीन, अल्लाह जी लानत कूड़नि ते आहे। हाणे अल्लाह जी लानत जॾहिं कूड़नि ते हुजे ऐं उहो कूड़ो इंसान रोज़े में हुजे, उहो इंसान कूड़ो आहे, रोज़े में आयो न, हुनजे मथां रहमत ईंदी या अल्लाह जी लानत ईंदी? ज़ाहिर ॻाल्हि आहे, नुक़सान ई आहे। हाणे जॾहिं अल्लाह जी हुनजे मथां लानत अचे थी पई त पोइ हुनखे रोज़े जो कहिड़ो फ़ाइदो थींदो? हिकु तरफ़ अल्लाह जो चवणु वठे थो पियो त खाइण पीअण खे छॾे थो ॾिए, ॿिए तरफ़ हू अल्लाह जी नाफ़रमानी करे थो पियो जंहिं ॻाल्हि आहे हुनखे रोकियो आहे, जेको उन जे लाइ बहितर क़दम आहे उन खां रुकिजे कोन थो, तक़वा काॾों मिलंदी? सही। हिकु त इन तरीक़े सां तक़वा जो मामिलो तव्हां जीअं सुहिणे तरीक़े सां बयानु कयो। उनखां अलावा असां रमज़ान शरीफ़ में रोज़े जो सहरी हुजे या इफ़्तारी हुजे एतमाम कंदा आहियूं। इन एतमाम में असां ख़ुशूसन सिर्फ़ु पंहिंजो घर, पंहिंजे जेके रोज़ायत या फैमिली मेम्बर्स आहिनि उन्हनि लाइ त एतमाम कयूं था, पर असां पंहिंजे पाड़ेसिरनि या ग़रीबनि जो उन हिसाब सां एतमाम उन साॻे तरीक़े सां नथा कयूं। कोशिशि कयूं था त थोरो घणो जेकॾहिं असां करे सघियासीं, मतिलबु बहितरु इहो न आहे त जेकॾहिं असां 8 तामनि जी हैसियत रखूं था तयारु करण जी, त उहे 4 ताम असां पाण ठाहियूं त 4 तामनि जे लाइ असां कंहिं अहिड़े को घर जो इंतिख़ाबु कयूं, अहिड़े कंहिं ओड़े पाड़े में त जिते जेके माण्हू आम ॾींहंनि में नथा उहा हैसियत रखी सघनि त उहा उनजी ख़िदमत करे सघिजे। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत सलमान फारसी खां रवायत आहे, हदीस मुबारक तमामु वॾी आहे, जंहिंमें नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इरशाद मुबारक आहे, हदीस जो हिसो आहे, मुकमल न। मन फ़तर साइमन फ़तर अल्लाहु सकाहुल्लाहु बिन हौज़ी, जंहिं रोज़ेदार खे इफ़्तार कराई त अल्लाह हुनखे मुंहिंजे हौज़ खां पीआरींदो। त साहबा किराम जी जेका कंडीशन्स हुई, उन्हनि अर्ज़ु कयो, या रसूल अल्लाह कुल मां नजेदो, असां सभु नथा लही सघूं, सभिनी खे ताक़त एतिरी आहे न, वुसत आहे न, कुशादगी आहे न। त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे फरमायो त इहो जेको सवाबु ऐं इहो जेको हौज़ मां पीआरणु आहे, इहो चाहे तव्हां हिकिड़े पाणीअ जी लप ते या खीर जे ढुक ते जेकॾहिं तव्हां इहो इफ़्तार करायो था त उनखे बि अल्लाह ताला मुंहिंजे हौज़ खां पीआरींदो। हिन मां यानी मालूम थी वियो त जेकॾहिं असां मुस्लमान आहियूं ऐं हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको फ़रमान आहे आम ज़िंदगी में, जेकॾहिं तव्हांजी हिकु ॼणे जी मानी आहे त 2 ॼणनि जे लाइ काफ़ी आहे, 2 ॼणनि जी मानी आहे त तव्हां 3 खे शामिलु कयो हुनजे लाइ काफ़ी थी वेंदी। यानी असांजो जेको मज़हब आहे
सिर्फ़ु ईअं न आहे त असांखे पाण खे ठो करिणो आहे, पाण खे खाइणो आहे। भली 8 तामनि जी असांखे ताक़त आहे त उहे 8 ताम असां वटि जेकॾहिं ख़र्च थियनि था पिया त उहे इसराफ़ में शामिलु थींदा, पर उहे जेकॾहिं कंहिं बुखे जिगर जे लाइ विया त उहे असांजे लाइ बाइस रहमत थी वेंदा। सखा जो मादो अरबन में हुयो। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेकॾहिं उन्हनि वटि कोई बि महिमान अची वेंदो हुयो, अरब छा कंदा हुया, 8-8, 10-10 ताम खाराए करे उन्हनि खे हिकु ॼणे जे लाइ। पोइ पोज़ीशन इहा रहंदी हुई, हालति इहा हूंदी हुई, हिकु ॼणो छा खाई सघंदो। हाणे सखा जो मादो उन्हनि में हुयो त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनजे सखा जे मादे खे ख़तमु न कयो, बल्कि उनजो रुख़ तब्दील कयो। हाणे उन हिकु महिमान जे लाइ तव्हां छा कयो, उनजी महिमान नवाज़ी जे लाइ, उनजी इस्तक़बालिया जे लाइ तव्हां यतीम मिसकीन बुखिया घुराए करे उन्हनि खे एज़ाज़ में उन्हनि खे मानी खारायो। त पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जेको इहो अमल ऐं उन्हनि जी सखा खे बि ख़तमु न कयूं, ऐं साईं उन्हनि जे अमल खे अञा वधीक मुफ़ीद करण जे लाइ, वधीक बहितर करण जे लाइ उन्हनि बुखियनि जिगरनि खे ड्रॉ करायो। त अहिड़े ई हवाले सां जेकॾहिं असां वटि ताक़त आहे इफ़्तार जी, सहर जी, वधीक खाइण जी, त थोरो असां उन्हनि बुखियनि ते बि नज़र कयूं। ईअं न थिए जो सुभाणे असांजा इहे रोज़ा जेके असांजे लाइ त ख़ुशीअ जो सबबु आहिनि त असां उन में वधीक लज़ीज़ ताम खाऊं था पिया, पर आख़िरत जे अज़ाब जो सबबु न बणिजी वञनि। जेकॾहिं असांजो पाड़ेसरी बुखियो हूंदो, पाड़े वारो बुखियो हूंदो, ग़रीब मिसकीन बुखियो हूंदो, त साहिब इस्तिताअत उन जे मथां लाज़िम आहे त उनखे ठो कराए। महिरबानी साईं। नाज़रीन, ही हुया मौलवी ग़ुलाम रसूल सुमरो साहब जिन रोज़े मुतालिक़ मुंहिंजे पुछियल सवालनि जा जवाब ॾिना, ऐं असां हिन प्रोग्राम जे थ्रू तव्हांखे रोज़े जी असली रूह ताईं पहुचणु, तक़वा ऐं बुनियादी ॻाल्हियुनि खे सम्झाइण जी कोशिशि करे रहिया आहियूं। उमेदु आहे तव्हां असांजे हिन प्रोग्राम मां ज़रूरु मुस्तफ़ीद थींदा। उन सां गॾु पंहिंजे मेज़बान सैयद ज़मीर आलम खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।